बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू माय यूट्यूब चैनल। कल CSS 2004 पेपर हल कयो से पास्ट पेपर हाणे इंशाल्लाह 2005 किन खे हल कंदासीं। ठीक है। हे ॾिनल सही या गलत जवाब चूंड करे वली अहमद बिरोही मज़ा निगार रहियो। सही या गलत बिल्कुलु सही मज़ा निगार रहियो। गुलफुल मज़मूननि जो मजमू आहे, बिल्कुलु सही मजमूअनि जो आहे। कसीदो नसर जी सिन्फ़ आहे, न इहो ग़लति आहे, इहो नज़म जी सिन्फ़ आहे कसीदो। कसद मां वरितल आहे माना कंहिंजी तारीफ़ करणु। नंबर चोथों आहे शिकिलियूं शाइरी जो मजमू आहे, ग़लति आहे। नंबर पंजो चओ ओड़ा तारीख़ी नावेल आहे, इहो ग़लति आहे। काज़ी कादन कलोड़नि जे दौर जो शाइर आहे, इहो बि ग़लति आहे। नंबर सतों बदनसीब थरी इस्माइल उरसाणी जो तहरीर कयल नावेल आहे, इहो ग़लति आहे। इहो बदनसीब थरी नावेल न ड्रामो आहे। किताब अबियात सिंधी में मखदूम हाशिम जो कलाम ॾिनल आहे, इहो ग़लति आहे। बिल्लू दादा जमाल अबड़े जे अफ़साननि जो मजमू आहे, इहो ग़लति आहे। ॾहें चए थो कतो ॿिनि मिसरनि ते मुश्तमिल आहे, इहो ई सही आहे। ॿिनि मिसरनि ते कतो हूंदो आहे इहो। दुरुस्त जवाब ते चूंड कयो। दुरुस्त जवाब जी चूंड करे मुंहं जो दड़ो अली बाबा जो लिखियलु छा आहे, नाविल, ड्रामो या इहो अफ़सानो आहे। त मुंहिंजो सही जवाबु थींदो मुंहं जो दड़ो, इहो नाविल आहे अली बाबा जो। रगू थियूं रुबाब कंहिंजी शाइरी आहे, तनवीर अब्बासी, नूर अब्बासी, अल्ताफ़ अब्बासी आहे। तनवीर अब्बासी रगू थियूं रुबाब, इहो मोस्ट रिपीटेड आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना छा जो माहिर आहे, लिंग्विस्टिक माहिर लिसानियत आहे अलाना साहब। ठीकु आहे, हिन जो जवाबु थींदो इहो पहिरियों। सचल सरमस जो असुलु नालो छा आहे, अब्दुल क़ादिर, अब्दुल जब्बार या अब्दुल वहाब। त सही जवाबु आहे अब्दुल वहाब सचल सरमस जो असुलु नालो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो पहिरियों सुर कहिड़ो आहे, कल्याण, मारू या कामोद। त पहिरियों आहे सुर कल्याण, ॿियों आहे यमन कल्याण, टोटल 30 सुर आहिनि। सांगड़ डेश डेश नाविल आहे, समाजी जासूस या तारीख़ी, तारीख़ी नाविल आहे, मोहम्मद उस्मान रिप्लाई जो हुरन जी तारीख़ जे बैकग्राउंड में आहे। सफ़ेद वेशी कंहिंजे अफ़साननि जो मजमू आहे, सफ़ेद वेशी इहो आहे शेख अब्दुल रज़ाक अयाज़ क़ादरी। त हिन जो नंबर ॿियो आहे शेख अयाज़ जे मजमूअनि जो आहे इहो सफ़ेद वेशी। ख़लीफ़ो गुल मोहम्मद शाह जो शाइर आहे, गज़ल जो। मौजूदा सूरत ख़ती 1853 में ठही। मकालमा हिकमत छा जो मजमू आहे, मकालमा हिकमत इहो जो आहे मज़मूननि जो आहे। ठीकु आहे, उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। ई SST ऐं लेक्चरार में इंशाल्लाह तव्हांखे वॾो कमु ॾींदा इंशाल्लाह। महिरबानी।